बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। रमज़ान शरीफ़ जी स्पेशल ट्रांसमिशन में भलीकार नाज़रीन, करोड़े करम उन परवरदिगार जा जंहिं असांखे हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो उम्मती बणायो। उन खां वधीक असांजे मथां करोड़े करम अल्लाह पाक जा जो असांखे ईमान जी हालत में हिन रमज़ान जे बाबरकत महीने में असांखे हीअ नेमतूं मुयसरु फ़रमायूं। रमज़ान ऐं रोज़े जे शान मुतालिक़ फ़ज़ीलत मुतालिक़ अॼु असां पंहिंजे प्रोग्राम में दावत ॾिनी आहे अल्लामा सैफ़ अली ढमकी साहिब खे। साईं अस्सलाम वालेकुम। नाज़रीन, असां रोज़े जे फ़ज़ाइल ते अल्लामा साहिब सां डिस्कस कंदासीं ऐं असां रोज़े में जे मुतालिक़ के रूह परवर ॻाल्हियूं ॿुधण जी सआदत हासिलु कंदासीं। साईं, रोज़े जी फ़ज़ीलत मुतालिक़ तव्हां पंहिंजे इल्म मां कुझु असांखे ॿुधाईंदा। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। क़ाल अल्लाहु तबारक व तआला बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुमुस सियाम कमा कुतिबा अलल लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून। जीअं त अल्लाह ताला सूरह मुबारका बक़रा 2 सिपारे जे अंदरि इरशाद रब्बुल इज़्ज़त आहे त ईमान वारो रोज़ा रखणु तव्हांजे मथां फ़र्ज़ु कया विया, जीअं अव्हां खां पहिरीं उम्मतनि जे मथां रोज़ा रखणु फ़र्ज़ु कया विया हुआ, ताकी रोज़े जे ज़रिए सां अव्हां मुतक़ी परहेज़गार बणिजो। रोज़ो जेको आहे त तरबियत ऐं तक़वा जे लाइ अहम आहे ऐं रोज़े में जेको रोज़ेदार आहे उहो अल्लाह ताला जे क़ुर्ब जे क़रीबी आहे। हज़रत मूसा रवायत जे अंदरि आहे त हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जेको कलीमुल्लाह हो, अल्लाह ताला खां अर्ज़ु कयईं, मनाजात कयईं त बारेलाह मूंखां वधीक अव्हांखे को अहिड़ो शख़्स आहे जेको मूंखां वधीक अव्हांखे क़रीब हुजे। आवाज़ रब्बुल इज़्ज़त आई त मूसा अव्हां खां वधीक उम्मत मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ऐं उन हालत में जॾहिं हू रोज़े जी हालत में हूंदा अव्हां खां वधीक अञा बि वेझड़ा हूंदा मूंखे। अच्छा साईं, रमज़ान शरीफ़ में जॾहिं माण्हू रोज़ा रखे थो त इहा हिकिड़ी तरबियत आहे जीअं तव्हां ॿुधायो। जी, इन तरबियत जो ॿियनि 11 महीननि ते असरु थिए, उहे कहिड़ो असां में अमल हुजनि जेका उहा असां माना तरबियत वठी करे असां ट्रेंड थियूं त जीअं असां पूरा 11 महीना हिकिड़ा सुठा मुस्लमान थियूं। जी, असल में रोज़े जो फ़लसफ़ो ई तरबियत ऐं तक़वा परहेज़गारी आहे। रोज़ेदार जॾहिं कमरे में वेठो आहे, को बि हुनखे नथो ॾिसे पियो ऐं गर्मी जे बावजूदि ख़लूअत आहे, अकेलाई आहे, तॾहिं बि हू खाए पीए नथो ऐं ईमान इरादो ऐं इन शइ जे मथां ईमान आहे त अल्लाह ताला मूंखे ॾिसे पियो, त लिहाज़ा इहा ई जेकी सूरत हाल आहे इहा पूरा 12 महीना असांजे मथां जेको आहे त हर रोज़ेदार हर मुस्लमान मोमिन जे मथां जारी हुजे ऐं इहो ई तसवुरु हुजे त भली कोन ॾिसे लेकिन अल्लाह ताला त ॾिसे थो पियो। ज़िंदगी जा मामूलात जेके आहिनि उन्हनि में जॾहिं माण्हू जॾहिं बि क़दम खणे थो, जॾहिं बि कमु करे थो, उन टाइम अल्लाह ताला खे हाज़िर रखे करे जेको आहे, छो जो रोज़ो ख़ुदि जेको आहे मश्क आहे तक़वा ऐं परहेज़गारी जे लाइ। अच्छा, हाणे रोज़े रखणु त हूअं फ़र्ज़ु आहे, पर कुझु माण्हुनि जे मथां कुझु रिआयतूं आहिनि। जी, जीअं मरीज़ आहे, माण्हू सफ़र में आहे, उन्हनि जे लाइ, पर जेके बग़ैर उज़र जे माण्हू रोज़ो नथा रखनि उन लाइ कहिड़ो अहकाम आहे? छो जो अल्लाह ताला ख़ुदि क़ुरान मजीद में फ़रमायो आहे त अय्यामन मअदूदात फ़मन कान मिनकुम मरीज़न औ अला सफ़रिन फ़इद्दतुन मिन अय्यामिन उख़र। त तव्हां मां को बीमार हुजे या सफ़र ते हुजे, इन सफ़र या बीमारी जी मजबूरी जे करे जेके रोज़ा क़ज़ा थिया आहिनि उहे बाद में जेके आहिनि त अदा करे। ऐं वरी अल्लाह साईं फ़रमायो त वअलल लज़ीना युतीक़ून फ़िद्यतुन ताअम मिस्कीन फ़मन ततव्वा ख़ैरन फ़हुव ख़ैरुल लह। तव्हां मां जेके रोज़े रखण जी सघ नथा रखनि पिया, उहो ज़ईफ़ मर्द ऐं औरत, ऐं पोड़ो ऐं पोड़ी ख़ातून जेके बुढ़ापे जे करे सबब जे करे रोज़ो नथा रखे सघनि, त फ़िद्यतुन ताअम मिस्कीन, हिकु मिस्कीन खे उहो ताम खाराईंदा। पर उहो माण्हू जेको का बि उनजी मजबूरी न आहे, न ज़ईफ़ आहे, न बीमार आहे, न उनखे मर्ज़ इस्तस्का है जो उनजी बीमारी हुजे, काई बीमारी काई सबब ई न अथसि, उनजी सिहत बि इजाज़त ॾे, सिहतमंद आहे, उनजे बावजूदि उहो रोज़ा नथो रखे, त ईअं आहे ॼण त हू रोज़ा भञे थो पियो। फ़र्क़ु नथो करे त को रोज़ो न रखे या रोज़ो रखे करे भञे, साॻी ॻाल्हि आहे। माना उहो सिहत वारो माण्हू रोज़ो नथो रखे त सम्झो रोज़ो उहो भञे थो छॾे माह मुबारक रमज़ान में। छो जो अल्लाह साईं फ़रमाए फ़मन शहिद मिनकुम शहर फलयसुमहु, तव्हां मां जेको बि माह मुबारक रमज़ान खे ॾिसे फलयसुमहु, उनखे घुरिजे त रोज़ो रखे। जे रोज़ो न रखंदो
त पोइ 60 मिसकीन खे खाधो खाराइणो पवंदुसि, उन मथां कुफ़ारो आहे, हिकु ग़ुलाम या आज़ादु कंदो, या 60 रोज़ा हिकु रोज़े जे बदिरां मुसलसल रखणा पवंदुसि क़ज़ा में। जेको ॼाणी वञे रोज़ो नथो रखे मतिलबु उहो ॼणा हर रोज़ जा उनजे मथां इहे उनजे मथां जुर्माना, इहे उनजे मथां इहे गुनाह थींदा। जी पर रोज़े जे दौरान कहिड़ियूं कैफ़ियतूं अहिड़ियूं आहिनि जिन में रोज़ो भॼी थो पवे, उन मुतलिक़ थोरो ॿुधाए। 9 शयूं अहिड़ियूं आहिनि जेके रोज़े खे भञनि थियूं पियूं, अच्छा, ऐं जिन खे फ़िक़ह में मुब्तला ते रोज़ा चयो वेंदो आहे, रोज़े खे बातिल कनि थियूं, भञनि थियूं पियूं। ऐं इन खां अलावा ॿियूं शयूं अहिड़ियूं आहिनि जेके कुझु मकरूहात बि आहिनि, कुझु रोज़े जे सवाब जेके शायाने शान न आहिनि उन्हनि खां बि परहेज़ करणु खपे। पर 9 अहिड़ियूं शयूं आहिनि जेके रोज़े खे भञनि थियूं पियूं, खाइण सां, पीअण सां, ऐं जमा सां, इस्तमना सां, ऐं हालत जनाबत हिन में जॾहिं हुनजे मथां गुस्ल वाजिबु आहे या हैज़ या जेको आहे निफ़ास, त उन सूरत में अज़ान फजर खां पहिरियां त उनखे अज़ान करिणो आहे, ऐं अज़ान फजर खां पहिरियां त उनखे गुस्ल करिणो आहे। ऐं उनखां अलावा दज़ ग़ुबार, उहा जेकी माना घाटी हुजे ऐं हलक खां हेठि वञे काकड़े खां, उन सां बि रोज़ो भॼी थो पए। ऐं 9 शयूं आहिनि जेके रोज़े खे अलाह जे रसूल जे मथां बोहतान हणणु, ख़ुदा न ख़ास्ता अस्तग़फिरुल्लाह, कूड़ी हदीस बयानु करणु, कूड़ी निस्बत नबी पाक ॾांहुं या अल्लाह ताला ॾांहुं वहदहु ला शरीक ॾांहुं कूड़ी निस्बत ॾियण सां बि रोज़ो बातिल थी थो वञे। 9 शयूं अहिड़ियूं आहिनि जेके रोज़े खे टोड़नि थियूं पियूं। अच्छा, हिकिड़ो गैर इरादी तौर ते उल्टी वग़ैरह अची थी वञे त पोइ जॾहिं चवंदा आहिनि त मुंहुं भरियल उल्टी अचे त उनखां बाद में तव्हांजो रोज़ो उहो रोज़ो नथो रहे। ऐं 9 शयुनि में कै करण बि आहे, उल्टी करण बि आहे। जे अमदन कंदो, ॼाणे वाणे कंदो उल्टी, त कै करण सां रोज़ो भॼी पवंदो। जे गैर इरादी ऐं गैर अख़्तियारी तरीक़े सां अची वई कै, त उन सां रोज़ो न भॼंदो, माना उन सां रोज़ो नथो भॼे पियो। सही। रोज़े जा मामूलात असांजे औलिया इकराम, असांजे वॾनि, असांजे इमामनि सगुरनि जा मामूलात, उन्हनि मुतलिक़ थोरो ॿुधायो त माना इमामनि साहिबनि जन जी जेका त रोज़े मुतलिक़ जेका मामूली ज़िंदगी हूंदा हुआ उहे कहिड़े तरीक़े सां पाण गुज़ारींदा। 8हों इमाम हज़रत अली इब्न मूसा रज़ा अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे आबा व अजदाद खां, यानी 7 इमाम खां, 6 इमाम खां, अहिड़े तरीक़े सां हज़रत अली इब्न अबी तालिब खां, हज़रत अली इब्न अबी तालिब हज़रत पैगम्बर इस्लाम हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां, पाक पैगम्बर खां रवायत कनि था पिया। हज़रत अली फ़रमाइनि था त शाबान जो आख़िरी हफ़्तो हुयो ऐं अल्लाह जे रसूल मुनादी कराई, मदीने जे अंदरि निदा कराई, माण्हू गॾु थिया ऐं अल्लाह जे रसूल ख़िताब करणु फ़रमायो माह मुबारक रमज़ान जी फ़ज़ाइल मसाइल मुतलिक़, जंहिंमें अल्लाह जे रसूल फ़रमायो त आगाह थियो माह मुबारक रमज़ान अची रहियो आहे, अल्लाह जो महीनो आहे, भलारो महीनो आहे, जंहिंमें रोज़ेदार जो सुम्हणु इबादत जो सवाबु थो रखे पियो, रोज़ेदार जो साह खणणु तस्बीह जो सवाबु थो रखे पियो। ऐं हिन में अल्लाह माह मुबारक रमज़ान में हिकु हिकु ॾींहं ते 20-20 लख माण्हुनि खे बख़्शे थो छॾे जंहिंजे मथां जहन्नम वाजिबु थी चुकी हुई। ऐं माह मुबारक रमज़ान में शयातीन गुल कया विया आहिनि, यानी ज़ंजीरनि सां जकड़ियल आहिनि, जहन्नम जी बाह ऐं उनजा दरवाज़ा बंदि कया विया आहिनि। अल्लाह खां दुआ घुरो त अल्लाह से तव्हांजे मथां जहन्नम जी बाह खे मुसलत न फ़रमाए। आमीन। ऐं फ़रमायूं त माह मुबारक रमज़ान में इफ़्तार करायो ऐं इफ़्तार जे ज़रिए सां इफ़्तार कराइणु हिकु ग़ुलाम आज़ादु करण जो सवाबु आहे। ऐं फ़रमायूं त इफ़्तार करायो ऐं जहन्नम जी बाह खां निजात हासिलु कयो। सहाबा किराम अर्ज़ु कई या रसूल अल्लाह, असांखे सघ न आहे त असां मुकमिल इफ़्तार कराए सघूं। बाज़ सहाबा किराम जंहिंजी माली वज़इयत कमज़ोर हुई, माली लिहाज़ सां ज़ईफ़ आहे, उन्हनि अर्ज़ु कई या रसूल असां एतिरी सघ नथा रखूं। अल्लाह जे रसूल फ़रमायो जे एतिरी सघ न रखो था त अधु खारक ई छो न हुजे, हिकु ढुक शरबत जो छो न हुजे, अल्लाह उनखे मुकमिल अजर अता कंदो। सही, वॾी महिरबानी साईं, तव्हां पंहिंजे क़ीमती वक़्त में असांखे। नाज़रीन, रमज़ान शरीफ़ जी हर घड़ी नेमतुनि भरी आहे। तव्हां रोज़ो रखो, रोज़े इफ़्तार कयो, ॿियनि मुस्लमाननि खे रोज़े इफ़्तार करायो ऐं इन सवाब में पंहिंजो हिसो शरीक कयो। असांजो प्रोग्राम अव्हांखे कीअं थो लॻे, इन मुतालिक़ असांजे फेसबुक पेज, यूट्यूब ते विज़िट करे असांखे पंहिंजी क़ीमती राय खां ज़रूरु आगाह कंदा। पंहिंजे मेज़बान सैयद ज़मीर आलम खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।